أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن المتقين في جنات ونعيم فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين وامددناهم بفاكهة ولحم مما يشتهون يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم ويطوف عليهم غلمان لهم كأنهم لؤلؤ مكنون وأقبل بعضهم على بعض يتساءلون पोइ पुछंदा हिक ॿिए खां वधी साम्हूं थी अकबल अॻियां थी अची हिक ॿिए जे साम्हूं साम्हूं बाद अला बाद हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी वेही हिक ॿिए खां पुछंदा يتساءلون قالوا إنا كنا قبل في أهلنا मुशफ़िक़ीन चवंदा हिन खां अॻु में असीं पंहिंजे आल वटि पंहिंजे घर वारनि वटि मुशफ़िक़ीन हुआसीं यानी डिॼंदा हुआसीं शफ़क़त में शफ़क़ आहे पंहिंजो जेका सिज लथे ऐं पंहिंजो सिज उभिरण वक़्तु जेका ॻाढ़ा थींदी आहे उहो शफ़क़ चइबो आहे शफ़क़त महिरबानी हीणाई झीणाई निठाई निवड़त मुशफ़िक़ीन ख़ौफ़ ऐं डपु हूंदो हो त अलाह ताला अलाए असांखे जन्नत में मोकिलींदो अलाए जहन में मोकिलींदो अलाए छा कंदो असां सां अतमा ऐं ग़फ़रली ख़तीयती तमा रखंदा हुआसीं त ख़ताऊं असांजूं माफ़ु कंदो पर डपु हूंदो ख़ौफ़ ऐं रिजा जे विच में रहंदा हुआ मुशफ़िक़ीन रहंदा हुआसीं पंहिंजे ख़ानदान वटि पंहिंजे फैमिली वारनि वटि हाणे हिते फैमिली सां गॾिजी वेठा आहिनि मथे जेका आयत आई वल्लज़ीन आमनू वतबातहुम ज़ुर्रियतहुम बीईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम पोइ सभई ज़ुर्रियत गॾु वेठा आहिनि हाणे ऐं हाणे चवंदा असीं हुते बि शफ़क़त पंहिंजो मुशफ़िक़ीन हूंदा हुआसीं यानी डिॼंदा हुआसीं अलाह खां ख़ौफ़ रखंदा हुआसीं इन करे जेको सॼो पैसेज आहे रहे इनल मुत्तक़ीन तक़वा वारा परहेज़गार वारा यानी ख़ौफ़ रखण वारा अलाह ताला खां डिॼण वारा قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين فمن الله علينا पोइ असां ते वॾो अलाह ताला अहसान कयो इहो अलाह ताला जो अहसान आहे हल जज़ाल अहसान इल्लल अहसान अलाह ताला जो चङे कमु करण जो अहसान बदिलो भलो अलाह ताला वॾो मन कयो अहसान कयो पहिरीं सूरत आल इमरान में फरमाईं अलाह ताला वॾो अहसान कयो तव्हांजो नबी पाक मोकिलियोसि तव्हां ते ऐं पोइ असां ते वॾो अहसान कयईं हीउ हाणे फमन अलाह अलैना ववक़ाना अज़ाब समूम समूम जे अज़ाब खां असांखे बचाईं हीउ जेको तकलीफ़ वारो जेको जहन्नम जो जी बाहि जेका हुनजे अज़ाब खां असांखे बचाईं इन्ना कुल्ना मिन क़ब्लु नदऊ बेशक असां हिन खां अॻु में खेसि पुकारींदा हुआसीं अलाह ताला खे पुकारींदा हुआसीं नदऊ असां सॾींदा हुआसीं अलाह ताला खे
पंहिंजे हर कम में हर कार में इन्ना कुन्ना मिन क़ब्लु नदऊ इन्नहु हुवल बर्रुर रहीम बेशक हू बर आहे रहीम आहे बर्रुर रहीम बर आहे भलाई कंदड़ आहे ऐं रहम कंदड़ बाज़ारो आहे فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون हाणे इशारो अचे थो उन ॻाल्हियुनि ॾांहुं जेके काफ़र एतिराज़ात कनि था हिन सूरत में ईंदड़ नज़्म सूरत में कमर सूरत में सभिनी में जो चवनि था त तूं काहिन आहीं तूं मजनू आहीं तूं चरियो आहीं तूं पंहिंजो शाइर आहीं तूं फलाणो आहीं सभु एतिराज़ कनि था हुन ॾांहुं इशारो फ़ज़किर पोइ यादि ॾियार पंहिंजो अलाह नसीहत कर यादि ॾियार अलाह ताला जी वार्निंग ॾे माण्हुनि खे फ़ज़किर फमा अंत बिनिअमति रब्बिक बिकाहिनिन वला मजनून तुंहिंजे नेमत रब जे नेमत सां यानी इहा भलाई अलाह ताला जी नेमत आहे हुनजी जो तूं न को काहिन आहीं न को भोपो आहीं काहिन यानी जो थींदो आहे पंहिंजो काहिन जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजे रबाई जे लाइ जेके तौरात पढ़ंदा आहिनि पंहिंजा यहूदी उन्हनि जे लाइ पर असां वटि पोइ वरी काहिन माना त फीणो जेको रखे पंहिंजो जेको दुआ करे इहो भोपा ॿोपा जेको कंदा आहिनि इहो فذكر وما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون नकी मजनून आहे मजनून उहो जिन मज़ा आहे जिनीन मज़ा आहे माना चरियो तो थिए असरु आहे जिन जो या मजनू आहीं तूं चरियो आहीं तुंहिंजी कल्ह थिड़ी वई आहे हली आहे सभई लफ़्ज़ उन मां जन्नत बि इन मां निकिरे थो लफ़्ज़ ऐं जुनून बि इन मज़ा त जिन बि इन मज़ा त पंहिंजो मजनून बि इन मज़ा निकिरनि था सभई ढकियल जेको हुजे जन्नत बि ढकियल आहे जेको वणनि जे टारियुनि मंझि ख़बर ॾिसण में न ईंदो आहे हुनजो फ़र्श हुनजो मैदान हुनजो ज़मीन ॾिसण में न ईंदी आहे इन करे उहो बि जन्नत आहे वरी मजनून दिमाग़ु हुनजो ख़राबु आहे ढकियल आहे दिमाग़ु जेको आहे सो जिनीन हुन ते असरु आहे जिनीन जिन जो हाणे था शुरू थियनि أم يقولون شاعر نتربص به ريب المنون छा चवनि था त हीउ शाइर आहे यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चवंदा शाइर आहे सूरत यासीन में फरमाईं त तोखे असां शाइर न बनायो आहे हुनजे लाइक़ु न आहे जो असीं हुनखे शाइर बनायूं أم يقولون شاعر نتربص به ريب المنون त इंतज़ारु था करियूंसि त गर्दिश ज़माने जी त छा थो थिए मतिलबु हालति ख़राबु थिएसि त पोइ हीअं थींदो हूअं थींदो ज़न जाहिलीअ रखनि था रसूल पाक जे मुतालिक़ हम यक़ूलून शाइरुन नतरब्बस बिही रैबल मनून ज़माने जो रैब जो कुल तरब्बसू इन्हनि खे चओ भले इंतज़ारु करियो फ़इन्नी माकुम मिनल मुतरब्बिसीन असीं बि तव्हां सां गॾु इंतज़ारु था करियूं त कंहिंजियूं हालतूं ख़राबु थियूं थियनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो दीन जेको आहे सो पखिड़िजे थो सॼी दुनिया मंझि या तव्हां कुफ़र काफ़र लात मन्नात उज़ा खे पूॼण वारनि जो रब शहरा खे पूॼण वारनि जो दीन सो पखिड़िजे त मांकी ऐं हाथी ऐं पंहिंजो इन्हनि खे पूॼण वारनि जो लिंगम जे पूॼण वारनि जो दीन थो पखिड़िजे कुल तरब्बसू फ़इन्नी माकुम मिनल मुतरब्बिसीन अम तअमुरुहुम अहलामुहुम बिहाज़ा संदन ख़्याल संद अहलाम संद बदख़्वाबी जेका आहे अहलाम बदख़्वाबी थींदी आहे जेके आहे उहे हुननि खे अमर थो करे उहा था कनि यानी बदख़्वाबी जे करे ईअं कनि था हम तअमुरुहुम अहलामुहुम बिहाज़ा जो ई मुखालफ़त था कनि नबी पाक जी मोहम्मद दीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी आख़िरत जी इनकार था कनि नबियनि जो इनकार था कनि क़ुर जो इनकार था कनि हम तअमुरुहुम अहलामुहुम बिहाज़ा अम हुम क़ौमुन ताग़ून की न आहे को क़ौम ई ताग़िन जी बाग़ी क़ौम आहे बग़ावत थी करे इन करे कनि था
हम यक़ूलून तक़व्वलहू, या चवनि था त हिन जो पाण ठाहियो अथई तक़व्वलहू। हम यक़ूलून तक़व्वलहू, हम यक़ूलून तक़व्वलहू बल ला युमिनून। हक़ीक़त आहे त हू ईमान नथा आणीनि हिन ॻाल्हि ते। फलयातू बिहदीसिम मिस्लिही इन कानू सादिक़ीन, पोइ भले त आणीनि हिन खां सवाइ ॿियो को कलाम आणीनि, ॿी का हदीस, ॿी को इंफॉर्मेशन आणीनि जेका अहिड़ी क़िस्म जी हुजे जेका जंहिंमें क़ुर जहिड़ो आहे हदीस आहे। हदीस क़ुर जे लाइ हदीस माना वाक़ियात अचनि था जेके, या हीउ बयानु आहे जेको क़ुर ॿियनि हंधनि ते बि हदीस माना पंहिंजो क़ुर। फलयातू बिहदीसिन मिस्लिही, हिन जे मिसाल वांगुरु हदीस बि आणनि, यानी क़ुर को ॿियो आणनि। इन कानू सादिक़ीन, जेकॾहिं सचा आहिनि त पोइ ॿियो आणीनि। अम ख़ुलिक़ू मिन गैरि शैइन, या उहे पैदा थिया आहिनि सवाइ पैदा कंदड़ जे, यानी अलाह खां सवाइ कंहिं ॿिए पैदा कयो आहे छा हिननि खे। अम ख़ुलिक़ू मिन गैरि शैइन, की ॿी का शइ आहे अलाह खां सवाइ जंहिं हिन खे ख़लकियो आहे। अम हुमुल ख़ालिक़ून, या हू पाण ई ख़ालिक़ आहिनि, पाण ई ख़लकींदड़ आहिनि, पाण ई ठाहियो अथऊं, की मखी ठाही अथऊं, की मच्छर ठाहियो अथऊं, की घोड़ो ठाहियो अथऊं, हाथी ठाहियो अथऊं, छा ठाहियो अथऊं दुनिया में जंहिंमें जान हुजे, रूह हुजे। हम ख़ुलिक़ू मिन गैरि शैइन अम हुमुल ख़ालिक़ून अम ख़लक़ुस समावाति वल अर्द, या आसमान ज़मीन बनाया अथनि। बल ला युक़िनून, पर हक़ीक़त इहा आहे जो उनखे यकीन कोन थो अचे, हुनखे एतबार कोन थो अचे। मथे फरमाई बल ला युमिनून, हाणे फरमाए थो बल ला युक़िनून, ईमान नथा आणीनि ऐं उन्हनि खे यकीन कोन थो अचे, यकीन नथो अचेनि, वेसा न थियनि। अम इंदहुम ख़ज़ाइनु रब्बिक, छा हिननि वटि अलाह ताला जा ख़ज़ाना आहिनि, तुंहिंजे रब जा ख़ज़ाना आहिनि, तुंहिंजे रब जा, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला चए थो तुंहिंजे ख़ज़ाननि, तुंहिंजे रब जा ख़ज़ाना हिननि वटि आहिनि छा। अम हुमुल मुसैतिरून, या उहे ख़ज़ाननि खे संभालींदड़ आहिनि अलाह ताला जे ख़ज़ाननि जा, कल्ह ठाहिया हुजनि ख़ज़ाना अलाह पर संभालींदा इहे हुजनि, हीअं आहे छा। अम लहुम सुल्लमुन यस्तमिऊन फीह, या उनखे का ॾाकण आहे जो चढ़ी मथे मलल आला जूं ख़बरूं ॿुधनि था, यस्तमिऊन फीह, हुन सां ॿुधनि था, ॾाकण सां वञी मथे चढ़ी, जीअं सूरत साफ़ात में आहे या ॿियनि हंधनि ते। सुल्लमुन यस्तमिऊन फीह फलयाति मुस्तमिउहुम बिसुल्तानिन मुबीन, पोइ भला जेकॾहिं अहिड़ी का ॿुधी अथनि था, ॿुधल ॻाल्हि जेका असां आणीनि भले, कहिड़ी आदमी अथनि जेका, फलयाति मुस्तमिउहुम बिसुल्तानिन, हुन जो को दलील आणनि मुबीन। अम लहुल बनातु वलकुमुल बनून, हाणे इहो जेको लफ़्ज़ अचे पियो पंहिंजे सूरत नज्म में बि आयो, हेॾा हुन में सूरत में बि आयो, त हुननि खे त अलाह खे त धीअरूं था ॾियनि ऐं पाण वरी छोकिरा था रखनि, पुट था रखनि पंहिंजे लाइ। अम लहुल बनातु, हुन जे लाइ, बनातु छोकिरियूं, धीअरूं, न्याणियूं आहिनि, यानी अलाह जूं लात ऐं मनात ऐं उज़ा ऐं फलाणा टीर मटीरियूं हुन जूं आहिनि, या मलाइक न्याणियूं आहिनि हुन जूं। अम लहुल बनातु वलकुमुल बनून, ऐं तव्हांजे लाइ पंहिंजे, यानी मके जा जेके आहिनि पंहिंजा कुरैशी काफ़र, हुननि जे लाइ त छोकिरा पुट खपनि हुनखे। अम तसअलुहुम अजरन फहुम मिन मग़रमिम मुस्क़लून, छा तूं उहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि खां को अजर घुरीं थो, को पैसा ॾोकड़ घुरीं थो, जो उन जे चठीअ खां ज़ेर बार आहिनि, जो चठी हेठि ॻरा थी पिया आहिनि, मुस्क़लून, सकल जा मुस्क़लून माना ॻरा थी पिया आहिनि, जो हुनखे दिलि नथी चवे ईमान आणण जी, अलाह ताला जे ईमान खां भॼनि था। अम तसअलुहुम अजरन फहुम मिन मग़रमिम मुस्क़लून,
मग़रम अजर ऐं मग़रम उहा चठी जेका गरम अमींदहुल ग़ैब छा हुन वटि ग़ैब जूं ख़बरूं आहिनि अलाह ताला छा थो करे जन्नत दोज़ख छा आहिनि फलाणा आहिनि इहे ख़बरूं हुननि वटि ग़ैब जूं के आहिनि छा फ़हम यक्तुबून ऐं उहे पोइ लिखनि था अलाह ताला जे तरफ़ जे बदिरां हू था लिखनि इहे सॼियूं ॻाल्हियूं ग़ैब जूं अम युरीदून कैदा या रिथ था का रथियुनि वॾी वल्लज़ीन कफ़रू हुमुल मकीदून पोइ जन कुफ़्र कयो उहे धोखे में आहिनि मकीदून फल्लज़ीन कफ़रू हुमुल मकीदून अम लहुम इलाहुन ग़ैरुल्लाह छा हुननि जे लाइ को अलाह खां सवाइ ॿियो को अलाह आहे छा अलाह खां सवाइ ॿियो को अलाह हुननि जे लाइ आहे छा सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून अलाह पाक आहे उन खां जंहिंसां हू शरीक कनि था अलाह खे उन खां अलाह पाक आहे वयरौ किस्फम मिनस समाए ऐं जॾहिं ॾिसनि को टुकड़ो आसमान तां किरंदे मथिनि त साक़ितनि किरंदे आसमान जा किस्फ़ टुकड़ो किरंदे ॾिसनि आसमान तां साक़ित थींदे सुकूत कंदे हेठि किरंदे यक़ूलू सहाबुम मरकून चवंदा त इहो ककर आहे घाटो असां ते मींहुं वसाईंदो ॾाढा सुठा कम थींदा पर इन सां हुनजो अज़ाब जेको अचेनि पियो सो आहे वयरौ किस्फम मिनस समाए साक़ितन यक़ूलू सहाबुन सहाब ककर आहे घाटो मरकूम घाटो ककर फज़रुम पोइ छॾे ॾे हिननि खे फज़रुम हत्ता युलाकू यौमहुम जेसिताईं जो ॾिसनि उन ॾींहं खे युलाकू मुलाक़ात कनि उन ॾींहं सां हत्ता युलाकू यौमहुमुल्लज़ी फ़ीहि युसाक़ून जंहिं ॾींहुं उन्हनि ते या साइका हणी वेंदी लॻंदनि या मथे में सो युसाक़ून उन्हनि खे साइका यानी बेहोश थींदा ऐं उनखे उन साइका जे असर जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि ख़र मूसा साइका उहो जेको लॻी त हीअ बि ॻाल्हि लॻंदी पंहिंजी साइका बेहोश करे छॾींदी हुनखे उहा साइका जेका मतिलबु त हत्ता युलाकू यौमहुमुल्लज़ी फ़ीहि युसअक़ून जंहिंखे साइका लॻे बेहोश थी वञे हलियो यौम ला युग़नी अन्हुम कैदुहुम शैआ उहो ॾींहुं अहिड़ो आहे जंहिं ॾींहुं को बि हुननि खे संदनि रिथ संदनि प्लैनिंग क़ैद संदनि जेको आहे सो हुननि खे को बि फ़ाइदो कोन ॾेई सघंदो ला युग़नी अन्हुम कैदुहुम शैआ वला हुम युनसरून ऐं न की हुननि जी मदद थींदी कंहिं नमूने सां وَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا عَذَابًا دُونَ ذَلِكَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ ऐं बेशक उन्हनि लाइ जन ज़ुल्म कयो इन लिल्लज़ीन ज़लमू अज़ाबन दून ज़ालिक उन खां सवाइ यानी इहो जहन्नम जो जेको अज़ाब आहे इहो साइका जो जेको अज़ाब आहे इन खां वधीक ॿियो बि अज़ाब आहे जेको हिन दुनिया में बि आहे ऐं आख़िरत में बि आहे वधीक अज़ाब आहे وَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا जेके ज़ुल्म कनि था हुननि जे लाइ इहो अज़ाब आयो साइका जो अज़ाब जहन्नम जो अज़ाब ذَلِكَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ पर उन जा घणा इहा ॻाल्हि नथा सम्झनि या नथा ॼाणनि वस्बिर लिहुक्मि रब्बिक ऐं सब्र कर पोइ तुंहिंजे रब पाक जे हुकुम ताईं जेसिताईं हुकुम अचे यानी अलाह ताला जो हुकुम यानी अज़ाब जॾहिं अचे या ॾींहुं क़यामत जो अचे वस्बिर लिहुक्मि रब्बिक फ़इन्नक बिअयुनिना तूं ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं असांजे अखियुनि अॻियां आहीं असांजे अखियुनि यानी तोखे को नुक़सानु कोन पहुचाए सघंदा आसिम ॿियनि फरमाई तोखे असां कफ़ाइना जिन जे लाइ असीं काफ़ी आहियूं ऐं तोखे असीं इंसाननि खां असीं पनाह में रखंदासूं बचाईंदासूं ऐं हिते फरमाए थो इनक बेअयुनिना तूं असांजे अखियुनि में अखियुनि अॻियां आहीं
यानी असीं तुंहिंजा निगहबान आहियूं, तोखे प्रोटेक्ट कंदासूं, तोखे हैरान परेशान थियण न ॾींदासूं। ऐं अलाह ताला जी तस्वीर बयानु कर जॾहिं तूं उथीं थो निंड मझां तंहिं वक़्तु चवंदो कर अल्हम्दुलिल्लाह लज़ी हदान, अल्हम्दुलिल्लाह लज़ीज़, छा चइबो आहे पंहिंजो शुकुर थो करियां जंहिं मूंखे मोए खां पोइ जीआरियो आहे वरी, अल्हम्दुलिल्लाह लज़ी अमातना व इलैहिन नुशूर। ऐं हमद कंदो करता तारीफ़ अलाह जी हीन तक़ूम, जंहिं वक़्तु उथीं थो निंड मझां उथीं थो निंड मझां तंहिं वक़्तु सभु हमद रब अलाह ताला जी अल्हम्दुलिल्लाह चओ, तस्बीह चओ, पाकाई बयानु कर अलाह ताला जी, इहो हुकुम आहे हिते। तंहिं करे निंड मां उथी वियो चइजे अल्हम्दुलिल्लाह लज़ी अहयाना बाद मां अमातना व इलैहिन नुशूर, हीअं चवणु घुरिजे। فإنك واصبر لحكم ربك فإنك بأعيننا وسبح بحمد ربك حين تقوم ومن الليل فسبحه وإدبار النجوم। ऐं राति जो बि उनजी तस्वीर बयानु कर, हुनजी पाकाई बयानु कर, ऐं पंहिंजो जंहिं वक़्तु तारनि जे लहण खां पोइ बि बयानु, यानी हर वक़्तु जेको आहे सो हिते इहो थियो। वरी सूरत काफ़ में बि जेके वक़्तु मुख़्तलिफ़ ॿुधायईं, हर वक़्त ते अलाह ताला जी तस्बीह करणु घुरिजे। हाणे आख़िरी वरी आयत पढ़ूं था, وَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا عَذَابًا دُونَ ذَلِكَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ وَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ فَإِنَّكَ بِأَعْيُنِنَا وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ حِينَ تَقُومُ وَمِنَ اللَّيْلِ فَسَبِّحْهُ وَإِدْبَارَ النُّجُومِ صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم نحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم.